भगवान श्याम सुंदर श्री कृष्ण चंद्र महाराज भक्त अर्जुन के ज्ञान दई रहन। अर्जुन जे हवाले असांखे भगवान ज्ञान दई रहे। भगवान श्याम सुंदर श्री कृष्ण चंद्र महाराज ब्रह्म ज्ञानी जा लक्षण बुधाया। चो हरे राम हरे राम। ए भगवान बुधायो योगी जेको निरंतर मुंह में चित लगाइंदो आ, ध्यान लगाइंदो आ, उनखे अनंत आनंद जी प्राप्ति थींदी आ। इन तरह सां असां पंहिंजो जीवन भगवान जे चरणन में लगायूं। बार 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 अभ्यास कजे। असांजे मन में हिकु ही सवाल हुंदो आ कि भगवान चवनि था चित मुंह में लगाए, बुद्धि मुंह में लगाए, निरंतर मुखे याद कर, विषय विकारन को बच। तो मन में हिकु ही सवाल ईंदो आ कि असांजो मन एतिरो तो मजबूत ना आहे, पंहिंजे वश में ना आहे। और कोशिश भी करे था ॾिसूं त हिम्मत नथी थिए कि मन खे असां वश में करे सघंदासीं। इहो ई असांजे दिल जो सवाल भक्त अर्जुन महाराज करे रहे। चो हरे राम हरे राम। ध्यान ॾेई ॿुधो। भगवान जा अहिड़ा वचन ॿुधी करे भक्त अर्जुन चयो त हे मधुसूदन, तव्हां समभाव वारो जेको योग ॿुधायो था कि अहिड़ी समता, अहिड़ो धीरज, केॾा बि तूफान अची वञनि, काम क्रोध लोभ जा माण्हू डामाडोल न थिए, निरंतर भगवान में ध्यान लगाए, विकार ॿाहिरि कढे, भगवान में निरंतर मन लॻल हुजे। त अर्जुन जी चवनि था त समभाव वारो जेको योग तव्हां ॿुधायो था सो मन जे चंचल हुअण सबबि मूंखे नथो लॻे त वधीक वक़्त ताईं कायम रही सघंदो आहे। छो त हे कृष्ण, ही मन ॾाढो चंचल आहे, ही मन ॾाढो चंचल आहे, बलवान आहे। तंहिंखे वश में करण, हवा खे वश में करण जहिड़ो ॾुखियो आहे। चओ हरे राम हरे राम। ईअं तो लॻे अर्जुन महाराज ॼण असांजी पैरवी करे रहिया, वकालत करे रहिया। हा न, अर्जुन केरु आहे? श्री कृष्ण सां गॾु वेठो आहे, जंहिंजी बाह भगवान पकड़ी वरती आहे, भगवान सां गॾु आहे, दर्शन करे रहियो आहे भगवान जो, भगवान जी शरण आहे, उहो त तरियल आहे। ये असांजे लाइ सभु भगवान कृपा करे रहिया आहिनि। अर्जुन चवनि था त ही मन ॾाढो चंचल आहे, ही वधीक देर लॻी न सघंदो। अहिड़ो चंचल मन कि हवा खे जीअं असां वश में करणु चाहियूं, मुट्ठी बंदि कयूं, हवा पकड़ में ईंदी न ईंदी। हे मन वश में करणु ईअं आहे कि हवा खे कोई वश में करे, एॾो कठिन आहे। मां त ईअं तो सम्झां, मां ईअं तो मञां। हिन तरह सां जॾहिं अर्जुन महाराज पुछण लॻा त श्री कृष्ण भगवान चयो त हे महाबली, हिते भगवान ॾिसो संबोधन जेको जनता नाले जो, उन में बि ज्ञान आहे, राज आहे, कि अर्जुन पाण खे कमजोर सम्झो कि असांजी ताक़त न आहे, मन खे वश में कयूं। त भगवान ज्ञान ॼण हो पहिरियों इशारो करे छॾियो त हे महाबली। हिन महिल ताईं चवनि पिया अर्जुन पार्थ कौन्तेय, हाणे महाबली ते। महाबली जो अर्थ आहे कि तुंहिंजे अंदर बल आहे, तूं वश में करे थो सघे। सभ जे अंदर भगवान बल ॾिनो आहे। भगवान चवनि था त हे महाबली, बेशक मन चंचल आहे ऐं कठिनता सां काबूअ में अचण वारो आहे, इन में कोई शक न आहे, पर कीअं वश में कजे? एॾे कठिनता सां वश में थियण वारे मन खे चवनि था वरी वरी अभ्यास करण ते, वरी वरी बार 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 अभ्यास करण ते ऐं वैराग रखण सां हे मन वश में अची वेंदो आहे। अभ्यासेन तु कौन्तेय। भगवान चवनि था ॿ शयूं इस्तेमालु कयो। हिकिड़ो, मन में वैराग रखो। वैराग यानी संसार में, संसार जे सुखनि में पहिरियों दिलचस्पी हटायो।
ॿार खे पढ़ाईअ में छो न इच्छा थींदी आहे, छो जो उनजो ध्यानु खेॾण में, मोबाइल में, टीवीअ में हूंदो आहे। इन करे पढ़ाई उनखे कड़वी लॻंदी आहे। त अहिड़ी तरह सां असांखे भक्ति कड़वी थी लॻे, छो जो असांजो मन बि संसार जे इंद्रियनि जे सुख भोगनि में लॻल आहे। भगवान चवनि था ॿ शयूं ध्यान जो, ॿ तरीक़ा कहिड़ा, कि हिकु त वैराग रखो ऐं ॿियो बार बार अभ्यास कयो। बार बार बोर न थियो, घबरायो न, तंग न थियो। बार बार मन भॼी वेंदव, छो जो एॾो सरल त न आहे मन जो लॻण, पर असंभव बि त न आहे। ठीकु आहे, कठिन आहे, पर असंभव त न चयो आहे भगवान। चओ हरे राम। हरे राम। असंभव हुजे त सतगुरु बि छो चवनि, ए मन मेरिया तू सदा रहो हरि नाले। चओ हरे कृष्ण। हरे कृष्ण। मन मेरे सतगुरु के भाणे चल। चवनि था न मन खे, जेको मन खे सम्झाए तो मन उन जो मित्र बणिजी थो वञे, दोस्त बणिजी थो वञे, उन जो उद्धार थो थी वञे। भगवान चवनि था कठिन जरूर आहे, बार बार अभ्यास करे, बार बार अभ्यास करे। वरी मन हटी वञे, वरी उनखे लॻायो, वरी भॼी वञे मन, वरी लॻायो, वरी जाॾे भॼी वञे उते भगवान खे निहारियो, बार बार कयो। आख़िर मन बि थकी पवंदो, के माण्हू छॾण वारो त आहे कोन, तंग थींदो न भाई। हिकिड़ी कथा ॿुधाईंदा आहिनि, हिकिड़े माण्हूअ खे चिराग मिली वियो। ॾिठईं छा आहे त उनखे जेॾी महिल घर्षण कयईं त उन में हिकिड़ो वॾो जिन निकितो। चईं हुकुम कयो आका। चई मां सम्झुमि न भाई। चई तव्हां जेको चवंदो मां उहो कंदुमि, पर मूंखे फुर्सत न मिलणु खपे, लगातार मूंखे कमु हुजे। अगरि तव्हां मूंखे रोकियो त मां तव्हांखे मारे छॾींदुमि। चओ हरे राम। हरे राम। इहा बि मुंहिंजी शर्त अथव। हाणे चईसि वञी पाणी भरे आ, 1 मिंट में पाणी भरे आयो। वञ सामान खणी आ, 1 मिंट में खणी आयो। हे कमु कर। हाणे वीचारो तंग थी वियो, चई त मारे विझंदो मूंखे। एतिरा कम ई कोन्हनि जेतिरा हे त 1 सेकंड में करे थो वठे। हिकिड़े संत महात्मा साम्हूं गुज़रिया, उनजे चरणनि ते किरियो, सलाह वरितई। संत खिलण लॻा। चईसि तूं घबराए छो थो भाई, वो ताक़त तो ॾेखारे त तूं दिमाग़ ॾेखार न उनखे। चई कहिड़ो दिमाग़, ही त ॾाढो भयंकर आहे, 1 सेकंड नथो बि अचे, तो जल्दी कमु ॿुधाए। 1 सेकंड में पहुचंदो। चई काई ॻाल्हि न आहे, हाणे पहुचे त हे खंबो लॻल आहे। चई हा। इन ते चएसि चढ़ ऐं लहो। घणा बार चढ़ा लहा, 1 बार, 100 बार, लख बार। चएसि जेसि ताईं मां न चवां तेसि ताईं खंबो छॾजांइ कोन। चओ हरे राम। हरे राम। संतन जो वचन मञी करे जीअं जिन आयो, चईसि भाई जल्दी कर, एड़ी देर लगाए। ये हुकुम कयो, ये खंबो नजर अची तो, हा इन ते चढ़ ऐं लहो। हाणे तो चढ़ा। घणा बार, जेसि ताईं मां न चवां तेसि ताईं इहो कमु कंदो रहो, ख़बरदार जो हेठि लथो आहे। हुन सोची 5-10 मिंट चवंदो। आख़िर जिन बि छा करे, चढ़े लहे, चढ़े लहे। हाणे त कोई अंत ई न आहे संख्या जो। हाँ 2 कलाक, 6 कलाक, 1 ॾींहुं, 2 ॾींहं, अहिड़ा पसीना आया जिन खे, अहिड़ी हालत ख़राब थियसि। अची ठका चरणनि ते किरिस्ती, मूंखे माफ़ कयो, मुंहिंजी तौबा, मुंहिंजे पीउ ॾाॾनि जी तौबा, अॼु खां पोइ मां कॾहिं तव्हांखे कुझु न कंदुमि। जॾहिं तव्हां चवंदो कमु कंदो, चवंदो त मां सदा जे लाइ हली वेंदुमि। दया कयो, मूंखे माफ़ कयो। हे कमु त ॾाढो कठिन आहे, मां सोचियो बि न हुयो। चओ त मां विदेश थी अचां, 7 समुंद्र घुमी अचां, लेकिन हे त खुटंदो ई कोन। चईसि ठीकु आहे, अॼु खां पोइ अचिजांइ न, वरी गायब थी वञे थो। चओ हरे राम। हरे राम। हे मन बि ईअं ई आहे। जेसि ताईं मन जे रस्ते असां हलंदासीं त आतंकित कंदो, भयांकृत कंदो, दुखी करे छॾींदो। बार बार लोभ लालच विषय विकारनि में हर जन्म में त न फसायो आहे, कोई नई ॻाल्हि थोड़ी आहे। हर जन्म में इन मन जे चक्कर में अची करे असां पाण खे बर्बाद करे छॾियो आहे। हाणे श्री कृष्ण भगवान जा वचन खणो कि जेतिरा बार वञे, बार बार लॻायो, बार बार लॻायो, बार बार लॻायो। आख़िर मन बि हुन जिन वांगुरु तंग थी वेंदो, चवंदो मां हारियमि, हाणे मां भगवान में ई थो लॻी वञा। चओ हरे राम। हरे राम। भगवान चवनि था बार बार अभ्यास करण ते वैराग सां
मन वश में अची वेंदो आहे, यानी संभव आहे। तंहिं करे इन खे वस में जरूर करणु घुर्जे, छो जो त मन खे वस में न करण वारे माण्हूअ लाइ इहो करणु सवलो न आहे। इहो मुंहिंजो मञणु आहे, यानी इहो भगवान जो फ़ैसिलो आहे। तॾहिं अर्जुन महाराज चवनि था त हे श्री कृष्ण, जेकॾहिं मन योग खां छॾी वञे पर मन में ईश्वर लाइ श्रद्धा हुजे त अहिड़े माण्हूअ खे योग जी सिद्धि यानी भगवान जी प्राप्ति न थींदी, त हू कहिड़ी गति खे प्राप्त कंदो? हे भगवान, छा हो मोह में पइजी बिना आसरे वारे बिखरियल बादल वांगुर ॿिन्ही पासनि खां यानी भगवान जी प्राप्ति ऐं संसार जे भोगन खां भ्रष्ट थी नाश थी वेंदो आहे? चओ हरे राम। हरे राम। भगवान कृष्ण को वरी अर्जुन सवाल था कनि, चवनि था हे कृष्ण, कंदे कंदे योग भी केॾीमहिल कंहिंजो मन मान लो भटकी हो, ये अंत समय मन न लॻो, मन भटकी हो, पर उन माण्हूअ जी श्रद्धा आहे। श्रद्धालु त ॾाढा थींदा आहिनि, त श्रद्धा हुई पर वीचारो मन न संभाले सघियो। अंत समय कथा ॿुधी आहे तव्हां, भरत महाराज जो भी मन त हली वियो। त अंत समय अगर मन भटकी वञे, तव्हां में न लगे पर माण्हू तव्हां में श्रद्धालु हुजे, त उनजी छा हालत थींदी? ईअं त न थींदो जीअं बादल फाटी पवंदा आहिनि, टुकड़ा टुकड़ा थी हेॾे होॾे थी वेंदा आहिनि। उनजी कहिड़ी गति थींदी? हे कृष्ण, मुंहिंजे इन शक जे पूर्ण नाश करण वास्ते तव्हां ई योग्य आहियो, छो त तव्हां खां बिना हिन वहम खे नाश करण वारो मिली कोन सघंदो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। अर्जुन चवनि था तव्हां ई मुंहिंजो समाधान करे था सघो, छो जो श्री कृष्ण खुद परम नियंता आहिनि, जगन्नाथ आहिनि, टिनी लोकनि जा मालिक आहिनि, कानून उन्हनि जे हथ में आहे, धर्मराज उन्हनि जा सेवक आहिनि, ब्रह्मा जी भी उन्हनि जा पुट आहिनि, सभु उन्हनि जे हेठि आहिनि, सभु कानून वेद शास्त्र इन्हनि जा ठाहिण वारा श्री भगवान आहिनि। उन्हनि खां वधीक केरु हूंदो? हाणे तॾहिं भगवान श्री कृष्ण चवनि था त हे पार्थ, जेको माण्हू अंत समय विचलित थी वियो योग खां, मन भटकी वियो उन जो, पर श्रद्धा अथसि, उनजी कहिड़ी गति थींदी आहे? ध्यानु ॾेई ॿुधो। हे पार्थ, उन माण्हूअ जो न हिन लोक में ऐं न परलोक में नाश थींदो आहे। इहा तो भगवान जी करुणा कि मन भी अगर भटकी वियो मान लो, पर श्रद्धा आहे, सिक आहे। भगवान चवनि था न हिन लोक में उनजो नाश थींदो, न परलोक में नाश थींदो, छो त प्यारा कंहिं भी शुभ कर्म करण वारे यानी भगवान जे लाइ कर्म करण वारे भगत जी कॾहिं भी दुर्गति न थींदी आहे। जेको इंसान भगवान जे मार्ग में हले तो वो कॾहिं भी दुर्गति खे न पाईंदो। संभव आहे कि हिक जन्म में मुक्ति न पाए सघे, पर इन जो मतलब इहो भी न आहे कि उनजी दुर्गति थींदी, नरकन में वेंदो, अधोगति में वेंदो, न न, उनखे प्रोग्रेस ही मिलंदी, तरक्की मिलंदी अॻिते। कंहिं भी शुभ कर्म करण वारे यानी ईश्वर लाइ कर्म करण वारे जी दुर्गति न थींदी आहे, पर हू योग खां भटकियल माण्हू पुण्य वारनि जे लोक यानी वो स्वर्ग आदि लोकनि खे प्राप्त कंदो आहे। काॾे पहुचंदो? छो जो काई न काई कामना अची वई हूंदसि। चओ हरे राम। हरे राम। हरे कृष्ण हे हरे। भाई मन भगवान मों हटी वियो, संसार में लॻो, त भगवान चवंदा आहिनि ठीकु आहे, इहे इच्छाऊं हिन जी पूरियूं थियनि त स्वर्ग मोकिले छॾींदा कि सुख भोगे, सुख मिठा लॻसि न, वाह तू हज़ारे साल सुख भोग, स्वर्ग में पियो हुजे, स्वर्गन खे प्राप्त थींदो, घणा साल उते वास करे वरी पोइ सुठे व्यवहार वारे माण्हुनि जे घर में, ईमानदार सुठा, उन्हनि जे घर अची जन्म वठंदो। या वैरागवान पुरुष उन्हनि लोकनि में न वञी ज्ञानवान योगिन जे कुल में जन्म वठंदो आहे, पर अहिड़ो जन्म संसार में तमामु ॾुखियो आहे।
भगवान चवनि था अंत समय जेको मन लगाइण खां भटकियो मुंहिंजो ध्यान न आयो पर श्रद्धावान आहे रोज सत्संग कीर्तन भक्ति करण वारो आहे भगवान खे मञण वारो आहे आस्थावान आहे उनखे मां पहिरियों सुर्ग ॾींदो आहियां सुर्ग खां पोइ सुठे सुठे सत्संगी परिवारनि में उन्हनि खे जनम ॾींदो आहियां अञा शुभ कर्म हूंदसि भक्ति हूंदसि त उन्हनि खे ब्रह्म ज्ञानी संत महात्माउनि जे कुल में जनम ॾींदो आहियां। बोलो भक्त वत्सल भगवान की जय। भाई गीता जा ये वचन याद रखजो ठीक है।